जय जयकार तो मनाइणी पवंदव अगारे चयो तव्हां गुरुअ जे जन्म जे उत्सव ते आया आहियो। जयकार जो मतिलबु इहो आहे, अगरि जीअं ॿुधायां मां त वाधाई जे बदिले में जीअं वाधायूं मिलंदियूं आहिनि तीअं जय जे बदिले में बि जय ही थींदी आहे। ऐं उन में बि असीं हथ मथे खणाए पोइ जय मनाराईंदा आहियूं। उनजो कारण छा आहे? हे ॼणे स्कूल जी क्लास में बालक ईंदो आहे, उनजी रोज़ हाज़िरी थींदी आहे। हाज़िरी थींदी आहे त मास्तर रुगो रोल नंबर पढ़ंदो आहे, नंबर 1 यस सर। मास्तर को ॾिसंदो कोन्हे भई हथ कंहिं खयो, हथ खई न हिन बूथ मां ॿ भुणका कढियईं यस सर, माना इहो ई सरगी हूंदो। नंबर 2 यस सर, नंबर 3 यस सर, नंबर 13 नंबर आयो बि हुजे पर कोन पाण में कचहरियूं पिया कंदा आहिनि। उन नज़र ई न पई, ध्यानु ई न हुजेसि भई 13 नंबर मुंहिंजो आहे। जेकॾहिं आहे वेठो आहे पर हथ मथे न खई, हाज़िरी में यस सर कोन चई, माना उन जी गैर हाज़िरी लिखी वेंदी आहे, भई सरगी आयो ई कोन्हे। भले केतिरा ई पोइ दावा करे न साईं मां त जॾा आयो त रण छो कोन कई। त असीं गुरु बाबे जे दर ते आया आहियूं ऐं गुरु बाबे जे बिल्कुलु ॾिसो परमानंद जी भले केसि ताईं नज़र न पहुचे पर बाबे जी त नज़र सभिनी। ॾिसो मूंखे चश्मो अथव, तव्हांखे बि आहे, केतिरनि खे हूंदो। हेॾो अछी ॾाड़ीअ वारो आहे, भिरूं बि अछियूं थी वयूं अथसि हिनखे चश्मो अथसि, हिन तिखी नज़र अथव दादी। हा मां तव्हां सम्झो त इन खां लिकी वेंदा, हिन जी ॻुझी नज़र आहे। मूंखे माण्हू हाणे पगड़ियुनि ते कोन सॾु कंदा आहिनि, चई तोखे त ॾिसंदा आहियूं ईंदा आहिनि वीचारा पगड़ियुनि ते, मां जो जी पहुचा अची वियो। जंहिंजे घर में मौत थिया उते जो खिलंदा त पोइ चमाटू खाईंदा न। थी तुंहिंजी शिकिल ई अहिड़ी आहे, कहिड़ी धूड़ पायूं। हाणे मूंखे कंहिं जे पगड़ियुनि ते कोन घुराईंदा आहिनि, मुंहिंजे यार पर मुंहं जो हेठि मथे थिया त मुंहिंजे पगड़ियुनि में त अचिजो, न त सुभाणे चओ भई हीउ त ही कंहिंजे पगड़ियुनि में ईंदो। हा पंचायतुनि में अहिड़ा फ़ैसिला थींदा आहिनि। असीं बि साईं नंढा ॿार हुआसीं, मूंखे यादि आहे बचपन पंहिंजो, माउ पीउ खे पहिरें पई पोइ स्कूल वेंदासीं। ॿ टे दफ़ा ईअं थियो जो भई स्कूल जी छा प्रार्थना मां ई चवाईंदुसि, भई शुरूआति मां कंदुसि प्रार्थना जी, त मूंखे त स्कूल टाइम खां 5 मिंट पहिरीं पियो अचिणो, पोइ केॾी महिल लेट थी वेंदो त भई चांहि बि न आहे पीती ऐं खणी बस्तो जेको आहे डोड़ पाईंदो हुउसि, पर माउ खे त पहिरीं पई वेंदो हुउसि, बाबा खे पवंदो हुउसि। 2 टे दफ़ा अहिड़ो चांस अची वियो जो तकड़ में भॼा वेठो, अम्मा खे त पहिरें पियुसि भॼी वियुसि, भई तकड़ में बाबा खे पहिरें कोन पियो, त मुंहिंजी माउ दर ते गेट ते थी, अरे हेॾा 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 परमानंद छा आहे अम्मा, रड़ियूं पई करी स्कूल में देरि पई थिए, माणे जी देरि पई थिए। मुंहिंजो छो चई मुंहिंजो छो सॾु कई, अड़े चई पिणे खे अॼु पहिरें ई कोन पियो मां त आहे न संस्कारनि जो घर। अड़ी अम्मा पर बाबो त सुम्हियो पियो आहे न, चई जॾा तूं त जागी पियो। हुन सुतल पीउ खे बि माउ पहिरें पवाए मोकिलींदी आहे। अॼु असांजा ॿार आहिनि, मुंहिंजे घर में पोटा पोटियूं आहिनि, भॻवान जो कसम, उहे कोई पहिरें ॿई थोरी ईंदा आहिनि, उहे पाण पहिरें पवाए पोइ ईंदा आहिनि। हा डिजाइन हींअर ईअं अथव, सुबुह थींदो क़रीब 5:45 खनि असांजी अम्मा उथंदी, अम्मा माना मुंहिंजी जेका असांजी नुंहरी आहे उनखे मां अम्मा करे सॾु कंदो आहियां। पोइ उहा उथंदी वीचारी, अखियूं बखियूं धोई बुर्श करे सदी सिधी गिड़ी वेंदी रंधिणे में वञी करे हिकिड़े गैस ते खीर जो तपेली कोसी करणु रखंदी, ॿिए ते वरी चांहि जो हिकिड़ो कोप संदसि लाइ रखंदी। पोइ जिन मां चांहि कढ़ी वेंदी, ढुक ढुक पी करे अधु कोप उते छॾे सिधी ईंदी पुट जे रूम में, छो तेसि ताईं 6:20 मिंट थी वेंदा आहिनि। उथारियांसि छोरे जेके 7:10 ते त स्कूल जी बस ईंदी, उहो वेंदी
छोकिरो त पियो हूंदो ऊन्हारे सियारे एसी खपेनि भले मथां कंबल में वेड़िया पिया हुजनि हा पोइ हरे हरे करे वञी मां असांजे घर में मां जेका डिजाइन थींदी आहे मुंहं तां जेको कंबल हरे हरे करे पासीरो ईअं कंदसि ॼण को भई नई कुंवार जो भई पहिरीं राति घोट कीअं घूंघट खणंदो आहे हरे हरे करे हा हा ईअं वो कंबल बूथ तां पासीरो करे पहिरीं त 8-10 चुमियूं ॾींदसि मेरा राजा बेटा चलो उठो न मेरा तीर्थो मेरा राजा मेरा बच्चा उठो न देखो 6:30 बजने वाले और बाहर है उन्हें के निंड मिठी होंगी है वो चलो मम्मी प्लीज 5 मिनट सोने दो न ही मां सद को वजा पुछंदसी कोन वरी मथा वेड़े हली वेंदी 5 मिनट तो घुरिया थी भले पियो हुजे न वरी वो जेको अधु कोप चांहि जो छॾींदी उहो बि पीअंदी उहो चांहि जो अधु कोप पी करे वरी ॾिसंदी अञा भले 5 मिंट ॿियो पियो हुजे वरी ॾींदसि वरी मुंहं तां वो घूंघट खणी करे अरे मेरा राजा बेटा देखो भी मेरा बच्चा भी उठा भी नहीं है मेरे राजा बेटा ने भी ब्रश भी नहीं कराए मेरे बच्चे ने अभी नाई भी नहीं कराए चलो उठो मेरा राजा बेटा मेरा राजा बच्चा उठेगा फिर नाई करेगा फिर तैयार होके स्कूल जाएगा फिर बड़ा होके डॉक्टर बनेगा फिर पहली बार सुई पापा को लगाएगा कंध भगीरथ तू पई भी सुआ वरी उनके तो ॾींदुसि चलो मम्मी प्लीज मेरी अच्छी वाली मम्मी है ना 5 मिनट प्लीज मम्मी तुझे सॼे खानदान में पुट तू ही जो मूंखे पहिरियों दफ़ो अच्छी चयो अथई न त पिणे त सॼी उमिरि मूंखे काली कलूटी चयो पोइ त मथां 2 सवड़ूं ॿियूं विझी वेंदसि भई पियो हुजे महीनो खनि हली वेंदी रधिणे वञी पोइ 2 पराठनि जो अटो ॻोहींदी पर अटो पाणी में न सिधो घीअ में छोरो खाए न कुझु उसरे सफ़ा कंटा थी विया सचे घीअ में वो ॿोड़े ओवन अटो ॻोहे करे ॾिसंदी हाणे त 6:40 मिंट थी विया आहिनि बाक़ी अधु कलाक उन में छोरे खे तयारु बि करिणो आहे वरी पराठा पचाए खाराइनि यकदमि ईंदी पोइ ॾिसो माउ साॻी ऐं पुटु बि साॻियो पर डिजाइन मटिजी वेंदी भॻवान जो कसम मञण सां जेका न मथां सवड़ पईंदसि घणी ईअं उछली ॾींदी ॼण को सरकारी माल हुजेसि चलो उठो मामी चुप चलो खड़ा हो जा साॻियो पुटु अथई पर न यकदमि माना उहा मोह ममता छा जो पोइ त छोरे खे खणी ईअं छिके ॿाहिरि कढंदी ॼण को छव मां विहाणो पई कढे हा छिके छोरे खे ॿाहिरि कढी त कुल हीअं हज में खणी कुलनि ते सिधो ॿाहिरि हुते वॉश बेसिन ते वठी वेंदसि उते अॻु में ब्रुश ते पेस्ट तयारु पई हूंदी चल दांत खोल मम्मी आप मेरे को बहुत परेशान दांत खोल छोरो रोंदे मानस पई जेको आहे फर्श उघंदसि हा बुर्श मानस कराईंदसि फर्श उघी सिधो विझंदसि बाथरूम में चल छी कर अरे छी कर अंदर बाल्टी पानी जी तैयार पई हूंदी कोसो थधो मिक्स कयल वो 2 लोटा हितां लेटाईंदसि 2 लोटा वरी हितां लेटाईंदसि ऐं पोइ त सोडा सर्फ साबुण टिनी सां ईअं वेही मलींदी छोरे खे ॼण को 12 साल पुराणो मोरियो को मथां लाहे को अॼु मलण में वेठो थिए रहड़े छोरे खे ॻाढ़ो करे छॾींदी वरी नक खे झले चल सुणुक माल बि त हुजे पोइ छोरे खे सनानु कराइनि छोरो सम्झी ईंदो हाणे त धूड़ पाए स्कूल वञिणो पोइ हरे करे हुन
उनखे तेल फुलियल मखींदी ॿुधायो मां 8-10 कारा लींघा बि ॾींदी अथसि। हा वरी स्कूल ड्रेस पाए टाई बाई ॿधी बूट जोराब पाए खणी अची रखंदसि हुन सोफ़ा ते वेंदी रंधिणे में फटाफट 2 मिंटे में 5 मिंटे में त हिकिड़ो पराठो हेॾो सारो भई गॾो खाए गॾो मरी पए भॻवान जो कसम हेॾो सारो पराठो कोसो ई कोसो हणंदसि कर्मनि में वरी खीर जो गिलास हुन में केसर छा चवंदा आहिनि ड्राई फ्रूट जी भोर उहा बि मथां ई बुरके खा खा चोरा खा त कुझु उसरी हाणे हुनखे किथां वणे सुबुह साण हिकिड़ो त वीचारे जी टंकी रातो की भरियल उहा ई साफ़ कोन कई अथई वरी मथां ॿियो दब उहो छोकिरे खां जेतिरो पुॼंदो ओतिरो खाईंदो बाक़ी माण्हू पैक करे संदसि बस्ते में रखंदी ॾिसंदी 7 लॻी 5 मिंट थिया आहिनि 7 लॻी 10 मिंट ते ॿाहिरि रोड ते ईंदी बस वो हिकिड़ी हंज में उन छोकिरे खे खणंदी ॿिए हथ में वरी छोकिरे जो बस्तो ओ भई पंधि वेचारी ॿाहिरि रोड ताईं वञे उते स्कूल जी बस ईंदी अच्छा जेसि ताईं बस अचे तेसि ताईं पई सम्झाईंदसि पुट हिन में रखियो अथई पराठो हा बुख लॻनी अकेलो पासीरो वेही करे ॿरो ॾिजां हा ॿिए कंहिंखे न ॾेखारजां हा पाणी बि बोतल घरां भरे ॾींदसि हा पाणी बि हिन मां पीजां नथो पुॼी सघिजे पी डोग पोइ स्कूल जी बस ईंदी सिधो हंज मां ई अंदरि रखंदसि बस्तो ॾींदी उन कंडक्टर खे छोरो वञी वेहंदो सीट ते बस में दरीअ जे पासे दरीअ ते वेही करे जीअं बस हलंदी पोइ हथ कढंदो ॿाहिरि पोइ खोड़े ॾींदो माण्हू खे भूंडो चवंदो मम्मी टाटा आई मां सदको वञा ऐं ॾिस त सही मुंहिंजो बच्चो मूंखे टाटा करे वियो धूड़ भूंडा ॾेई वियो अथई ॿाहिरि ख़ुशि पई थी